नासरीन नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल, वफाकी वजीर शाहिद खाकान अब्बासी, संदस पुट अब्दुल्ला खाकान ऐं वफाकी वजीर मुफ्ता इस्माइल खिलाफ ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾेई छॾी आहे। ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी LNG टर्मिनल 1 जो ठेको गैर शफ़ाफ ॾियण जे इल्ज़ाम हेठि ॾिनी वई आहे। सुई सदरन गैस कंपनी जे अॻूणे बोर्ड चेयरमैन शेख इमरानुल हक खिलाफ बि ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾिनी वई आहे। नेब PSO जे अॻूणे MD आगा जान ऐं ओकरा जे अॻूणे चेयरमैन आसिम नसीम खिलाफ बि ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾेई छॾी आहे। ओकरा जी अॻूणी सरबराह उज़मा आदिल खिलाफ बि ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾिनी वई आहे। नेब तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त ॼाणायल जवाबदारनि इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कंदे टिन कंपनियुनि खे अरबनि रुपयनि जो फ़ाइदो पहुचायो आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं त नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल, वफाकी वज़ीर शाहिद खाकान अब्बासी, संदस पुट अब्दुल्ला खाकान ऐं वफाकी वज़ीर मुफ्ता इस्माइल खिलाफ ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾेई छॾी आहे। ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी LNG टर्मिनल 1 जो ठेको गैर शफ़ाफ ॾियण जे इल्ज़ाम हेठि ॾिनी वई आहे। सुई सदरन गैस कंपनी जे अॻूणे बोर्ड चेयरमैन शेख इमरानुल हक खिलाफ बि ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾिनी वई आहे। नेब PSO जे अॻूणे MD आगा जान ऐं ओकरा जे अॻूणे चेयरमैन आसिम नसीम खिलाफ बि ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾेई छॾी आहे। ओकरा जे अॻूणी सरबराह उज़मा आदिल खिलाफ बि ज़िमनी रेफरेंस जी मंजूरी ॾिनी वई आहे। नेब तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त ॼाणायल जवाबदारनि इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कंदे टिन कंपनियुनि खे अरबे रुपयनि जो फ़ाइदो पहुचायो आहे।